यस्ततीयून ताकत ही न रखी सकता। एक बेरे पिया निहारींदा जी इमरान पियो एक बेर निहारी जनाज़े नमाज ॾिठी है नी इमरान तकबीर जो लगे पे हेॾो होॾे निहारे पियो त रुखो में वञा या हथ मथे कर ईअं पिया निहारींदा छो त वीचारनि खे नमाज जी ख़बर ई न हुई। नबी साईं फरमायो पोइ रब कावड़ई गुस्से में फरमाईंदो जन सजदो कयो उन्हनि जी जाइ जन्नत जन सजदो न कयो उन्हनि जी जाइ जहन्नम। क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसिलो भी नमाज ते थींदो आहे। बाबा काफ़रनि खे छॾियो अबा वे ओ छोकिरा वे जलसनि खे ख़राब न कयो जंहिंखे उथिणो हुजे इजाज़त वठे। तबलीग जमायत में तव्हां वक़्तु लॻायो आहे की न पोइ अमीर साहब बयानु कंदो आहे नी पोइ जेको उथंदो आहे त इजाज़त वठंदो आहे पाणी पीए जा जेको करे अचां तक़ाज़ा थी विया भला उस्ताद जो सबक़ु पढ़ाए अल्फंब बे बला बे बकरी त शागिर्द बिना इजाज़त जो ईंदा आहिनि ॿार हूंदा आहिनि पर पोइ बि इजाज़त वठंदा आहिनि। बिना इजाज़त जे केरु वेंदो उन्हनि खे केरु चङो चवंदो पोइ कलाक खनि मां बि तव्हांजो उस्ताद आहे तव्हांखे सबक़ु थो पढ़ायां नमाज जो पीरियड आहे उथो त इजाज़त वठो न। हीअ मूंखे ख़बर पए त तव्हांखे का मजबूरी आहे बिना इजाज़त जो उथंदव मां सम्झा त शायदि तव्हांखे ॻाल्हि नथी वणे या सम्झ नथी अचे बदगुमानी पैदा थी पवंदी। नबी साईं फरमायो ज़ुन्नुल मोमिनीन ख़ैर आहे मोमिननि में बदगुमानी न कयो सो जेको उथे इजाज़त वठे उन लॻी आहे पहुचो पियो थी न उथंदा कयो बाबा ॾो बिना मजबूरी जी न हूंदो। हीअ आम मच कचहरी न आहे या को सियासी प्रोग्राम न आहे इमाज़ क़ुर मजीद जी मजलिस आहे हिन जा आदाब आहिनि। काफ़रनि खे छॾियो भागरी भील कोली वांगिया यहूदी ईसाई कादियानी राफ़िज़ी उन्हनि सां हिसाब न आहे उहे मरी विया मरण खां पोइ सिधो जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा अबदा निकिरंदा ई कोन। काफ़र भली केॾी बि नेकी करे भली तव्हांखे घर ठाराए ॾियनि भली इस्पतालूं ठाराइनि स्कूल ऐं कॉलेज ठाराइनि भली तव्हांजा लखनि जा मुफ़्त में इलाज कराइनि चावरनि जा कट्टा तव्हांखे ॾियनि अन्न जूं बोरियूं तव्हांखे ॾियनि क़ुरान फला नुकीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना। क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे अमलनि जो कोई वज़न कोन हूंदो। बाक़ी दुनिया में रब फरमायो मां पैसो ॾींदोसांनि इज़त ॾींदोसांनि काफ़िर नेकियूं कंदा ख़िदमत कंदा तव्हांखे स्कूल इस्पतालूं ठाराए ॾींदा ये एनजीओज़ वारा तव्हांजी ख़िदमत कनि पिया सॼो यहूदियुनि जो पैसो अचे पियो चांवरनि जा कट्टा अन्न जूं बोरियूं ॾियनि पिया रब फरमायो दुनिया में मां पैसो ॾींदोसांनि इज़त ॾींदोसांनि बाक़ी मरण खां बाद हिननि जे लाइ कोई अजर न हूंदो। तव्हां हदीस में अचे थो पछाड़ी में काफ़िर खे अल्लाह ताला मौत जी तकलीफ़ बि न ॾींदो आहे ईअं मरी वेंदो ख़बर ई कान पवंदसि मतां क़यामत जे ॾींहुं रब खे चए त मूंखे पंहिंजे नेकियुनि जो अजर मिले रब फरमाए थो मां दुनिया में ॾेई छॾींदोसांसि आख़िरत में कुझु बि कोन हूंदुसि। उन्हनि सां हिसाब करो नबी ऐं रसूल बि बिना हिसाब जे जन्नत में उन्हनि सां बि हिसाब न आहे सहाबा सां बि हिसाब न आहे छो त अल्लाह ताला फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु रब फरमायो मां सहाबा खां राज़ी सहाबा मूंखां राज़ी। बाबा अल्लाह जंहिंखां राज़ी थींदो आहे त वरी नाराज़ थींदो रब जो भुल में त न चयो इहो शीयनि जो अक़ीदो आहे शिया चवंदा आहिनि अलाह खां भुल थी वई मिड़ई भुल में चई त मां उन्हनि खां राज़ी आहियां अलाह खे अॻिते जी ख़बर ई कान आई त ही के फिरी वेंदा इहो शीयनि जो अक़ीदो अथव शीयनि जो पहिरें नंबर ते हमिलो रब जी ज़ात अक़ीदे बदा हिन खे चइबो आहे माना अलाह खां भुल थी वई भुल में चई त मां हिननि खां राज़ी आहियां अॻिते जी रब खे ख़बर ई कान
जेको ईअं चवे त रब खां भुल थी वई उनजो ईमान बचंदो। ला यज़िल्लु रब्बी वला यंसा, असांजो अक़ीदो आहे रब फरमातो मां भुल खां बि पाक त मां वेसर खां बि पाक। रब के साहब आजे जीअं माज़ीअ जी ख़बर हुई, हाल जी ख़बर हुई, मुस्तक़बिल जी भी रब के साहब जी ख़बर हुई। उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा, रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे साहब जे दिलनि जो इम्तिहान वरितुमि। बदर में, ओद में, खंदक में, खैबर में, तबूक में, हुनैन में, या अल्लाह भला पास थिया या ना पास। अल्लाह से फरमायो लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम, तव्हां पास ऐं ना पास जो था पुछो, मां रब त उन्हनि खे कामयाबी जा सर्टिफिकेट बि ॾेई छॾिया। दुनिया में कोई उस्ताद दावा नथो करे सघे मुंहिंजा सभु शागिर्द कामिल आहिनि, असांजा खोड़ शागिर्द बेनमाज़ी थी विया, खोड़ असांजा शागिर्द चोर थी विया। दुनिया में कोई मुर्शिद दावा नथो करे सघे त मुंहिंजा सभु मुरीद कामिल आहिनि, असांजे मुर्शिदनि जा खोड़ मुरीद दाग़िल बणिजी विया, क़त्लनि जे केसनि में जेलनि में पिया आहिनि। पर ही मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़ुसूसियत आहे, असांजो सोनो नबी दावा करे सघे थो त जीअं मां कामिल त मुंहिंजा शागिर्द बि कामिल, जीअं मुर्शिद मोहम्मद कामिल त नबी जा सभु मुरीद बि कामिल। उन्हनि सां बि हिसाब करिणो आहे, हिसाब थींदा असां सां। ईद जेके वेठा हूं तो ईद जा पटका ॿधियूं, आशिक़ रसूल आशिक़ अहल बैत पिया सॾायूं, हिसाब थींदा असां सां। रोज़ महशर के जहां गुदाज़ बुअद, अवलीन पुरसश नमाज़ बुअद, क़यामत जो ॾींहुं थींदुसि जुनज़ जे बराबरि हूंदो, ज़मीन त पीठा में जी बगजी वेंदी, पूरी दुनिया जा इंसान नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। मुझे नबी फरमायो ते भी पर पुछा नमाज जी थींदी त नमाज पढ़ंदे या न। फरमायो जेको नमाज वारे अमल में कामयाब अॻिते भी कामयाब, जेको नमाज वारे अमल में नाकाम अॻिते कामयाबी जी काई उम्मीद कान्हे। मुसलमाननि जी कामयाबी ऐं नाकामयाबी जो फ़ैसिलो भी नमाज ते थींदो आहे। हाणे नमाज़ी विया जन्नत में, बेनमाज़ी दोज़ख में। पोइ जन्नत मथे आहे, दोज़ख हेठि आहे, पोइ मथो निहारींदा मिट माइट पाड़े वारा दोस्त सभिनि खे सुञाणंदा। क़ुरान तो फमा फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र। 29 सिपारो सूरत मुदस्सिर। उहे जन्नती जहन्नम को सवाल कंदा त मा सलककुम फी सक़र, तव्हां जहन्नम में छो आया हो? असां तव्हांखे चवंदासीं हलो नमाज़ ते, तव्हां चवंदा इश्क असानू काफ़र कीता, मुसलमानी दरकार नहीं। तव्हां मुल्हनि खे इश्क कोन्हे, तव्हां भली मस्जिद में वञो, असां आशिक़ आहियूं, आशिक़नि खे मस्जिद जी कहिड़ी ज़रूरत, नमाज जी कहिड़ी ज़रूरत, असां आशिक़नि त कलमे तो ई हथ खणी छॾियो। बाबा ये चवंदा कि न कोन था चवनि? हिकिड़ा अथव आशिक़ दुनिया में जेके पाण खे सूफ़ी पिया सॾाइनि, सूफ़ी अज़म सूफ़ी अज़म। अॻे तव्हां त आशिक़ हुयो, तव्हां छो जहन्नम में आया हो? असां तव्हांखे चवंदासीं हलो नमाज ते, तव्हां चवंदा हो तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा, असांजी नियत साफ़ा, तव्हां मुल्हनि जी नियत पलीता, तव्हां भली मस्जिद में वञो, असां नियत जा साफ़ आहियूं, असांखे मस्जिद जी नमाज जी कहिड़ी ज़रूरत? अरे ज़ालिमो तव्हां त आशिक़ बि हुयो, तव्हांजी त नियत बि साफ़ हुई, तव्हां जहन्नम में छो आया हो? कुरान तो फमा रोई करे जवाब में चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, काश असां तव्हांजो चयो वठूं हा, नमाज़ पढ़ूं हा त अॼु जहन्नम में न पहुचूं हा, नमाज़ न पढ़ण जे करे असीं जहन्नम में पहुता। बाबा नमाज पढ़ो, असां मुसलमान आहियूं, नमाज पढ़ो, कलमो तो पढ़ो सब जोर सां,
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद किन टाइम कौन तो मिले अज मुसलमान जे तो मां वांदो कोन ता मुल्ला वांदा रब फरमाए तो मां आड़ो वांदो कंदो सा या तो हमेशा जे ला पासो सुकाए बिस्तरे ते सुमारे छॾींदो सा अस्पताल जे हवाले कंदो सा पोइ वांदा हूंदा अस्पताल में जेके मरीज़ आहिनि इन्हनि खे को कमु आहे वांदा रहंदो ॿियनि खे बि सिगायूं वेठा या जेल जे हवाले कंदो सा पोइ सदाईं वांदा 10-10 साल 15-15 साल जेलनि खे को कमु आहे सभु वांदा वेठा आहिनि जॻह पैदा कनि या कब्र जे हवाले कंदो सा पोइ सदाईं वांदा कब्र वारनि खे को कमु आहे तो मुसलमानों मां की गुजारिश तू कया अस्पताल में पहुंचण खां अॻु में रब जे लाइ टाइम कढो वांदा थियो जेल में पहुंचण खां अॻु में कुझु रब जे लाइ टाइम कढो वांदकाई कयो कब्र में पहुंचण खां अॻु में रब जे लाइ वांदा थियो न त रब मां तो मां अहिड़ो वांदो कंदो सा या तो जेल में वेंदो या अस्पताल में या कब्र में असांजे नौशहर फिरोज में हिकिड़ो मौलवी मरी वियो मौलवी भी चङो भलो मौलवी जोगी जी जाइ न आहे वॾो मौलवी उस्तादुल उलमा पछाड़ी में मरी वियो हुनजी जनाज़े जी नमाज़ पढ़ण वारो कोई कोन हो छो त हुन नमाज़ जो इनकार कयो साईं मौलाना मोहम्मद हसन लांगा नौशहर फिरोज वारा उन्हनि जो भी उस्ताद हो सिंध सागर पार्टी जो अॻुवान हो बोयो साहब असांजे नौशहर जो पगसाल मरी वियो को जनाज़ो न पियो पढ़ाए असां छो त हुन नमाज़ जो इनकार कयो छा जी नमाज़ कारकुननि खे पियो चए त घबरायो न मां रोज़नि मां तव्हांजी जान छॾाईंदुसि मां साईं मौलाना मोहम्मद हसन साहब खां पुछा कई साईं बोए साहब जो छो रब एॾो नाराज़ थी वियुसि जो पछाड़ी में नमाज़ जो इनकार कयईं मौलाना रोई करे चयो मौलाना आलिमनि जी गिला कंदो हो साईं ॿेर वारनि जी साईं हाले जी वारनि जी मुफ्ती महमूद जी मौलाना फजल रहमान जी डॉक्टर साहब जी जिथे वे आलमन जी गिला करे रब कावड़ जी भी पछाड़ी में नमाज जो इनकार करे भी सो खुदा जो वास्तो तव गिला त कंहिंजी भी न कजो पर आलमन जी गिला खां बचजो छो त नबियनि जा वारिस अल उलमा वरसतुल अंबिया 1.25 लाख नबियनि जा वारिस रुगो नबी साईं जा न बल्कि 1.25 लाख नबियनि जा नबी से वारिस जो लफ्ज़ फरमाए बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनजा 2 पुट हुजनि हिकिड़ो फरमान बरदार ॿियो ना फरमान हिकिड़ो आलिम ॿियो जाहिल ॿुधायो 2 पीउ जा वारिस थींदा कि न हू जाहिल वारिस न थींदो हू ना फरमान वारिस न थींदो उहो त चवंदो त वारिस आहे ई मां अल उलमा वरसतुल अंबिया मुंहिंजे नबी फरमायो आलिम 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव आलम जेकॾहिं मुतकी हुजे परहेज़गार हुजे अक़ीदो ईमान सही अथसि उहो त नबियनि जो वारिस अथव पर असां जहिड़ो गुनहगार मौलवी भी नबियनि जो वारिस अथव अॼु असां मुसलमाननि जी मौलवी जोगी त पंहिंजी जाते पर वॾे में वॾी कावड़ मौलाना फज़ल रहमान थी जेको आलमनि जो वॾो जाड़े तड़े मौलवीअ ते त हिननि जी अखी नथी ॿुॾे चवंदा मौलवी जोगीअ जी गिला में कहिड़ो फ़ाइदो मौलाना फज़ल रहमान जी गिला 5.5 लाख आलम चवनि था त इमरान कादियानिया यहूदिया मुसलमान चए तो न बाबा इया कना बुधो इया कनस्तईन तो पढ़े इमरान चयो हा त जेको मूंखे वोट ॾींदो
बचंदो जेको मूंखे वोट न ॾींदो हो मुशरिक इया कना ॿुधो इया कनस्ते सदर ज़िया भी पढ़ंदो हो नी अना ख़ातमुन नबीन ला नबी अबादी पढ़ंदो हो कि न ज़िया के साईं ॿेर वारनि सुञातो हिन यहूदीअ खे मौलाना फज़ल रहमान सुञातो असां वटि 22 दलील आहिनि हिन जे कादियानी हुजण पहिरें नंबर ते ख़ातमुन नबीन जो लफ़्ज़ हिनखे चवण ॾांहुं आयो बिल अलाह जो वास्तो अथव क़ुर तव्हांजे साम्हूं पियो आहे पाकिस्तान जो आइन है जो उलमा आइन ठाहियो आहे ऐं दुनिया में कंहिं भी मुल्क जो इहो अहिड़ो आइन आहे जो पाकिस्तान जो आइन आहे उलमा शर्त कयो आहे त चीफ जस्टिस हुजे या चीफ ऑफ आर्मी हुजे या वज़ीर आज़म हुजे जॾहिं भी उहो हलफ़नामो खणंदो त उनखे इहे लफ़्ज़ चवणा पवंदा त मोहम्मद मुस्तफ़ा आख़िर नबी आहे ख़ातमुन नबीन आहे नबी साईं खां बाद को नबी न ईंदो सऊदी अरब जे आइन में भी इहा ॻाल्हि लिखियल कान या पाकिस्तान जे आइन में लिखियल है पर हिन कमीने के ख़ातमुन नबीन जा लफ़्ज़ चवण में ॾांहुं न आयसि बार बार भुलिजी पियो भई पछाड़ी में मरई जान छॾाई ऐं वज़ीर आज़म थियो त सभ खां पहिरीं हिन पंहिंजो ख़ासि वज़ीर ऐं मुशीर डॉक्टर आतिफ़ खे बनायो जेको पाकिस्तान में कादियानियुनि जो वॾो सरबराह हो डॉक्टर आतिफ़ खे हिन पंहिंजो मुशीर बनायो उलमा एहतजाज कयो त इहो कादियानी आहे हिनखे हेॾो उहिदो कीअं आसिया मलून जेका फुटियूं चूंटींदी हुई कमीनी माई जंहिं पाण इक़रार कयो त मां गुस्ताखी कई आहे उनखे हदिया तोहफ़ा ॾेई कपिड़ा भला पाराए जहाज़ में विहारे अमेरिका जे हवाले इन कमीने इमरान कयो या न ऐं उते अमेरिका वारनि खे चई आयो त 450 जेके पाकिस्तान में गुस्ताखे रसूल आहिनि इन्हनि सभिनीनि खे मां आज़ादु करे तव्हां वटि पहुचाईंदुसि इहो मुस्लमान जो कमु आहे या कादियानी हिननि जी नादिया चौधरी PTI जी वॾी अॻवान बर्तानिया में कादियानियुनि जो मिर्ज़ा ग़ुलाम कादियानी जो पर पोटो मिर्ज़ा मसरूर उन सां मिले थी सॼो महफ़ूज़ आहे उनखे चवे थी त पाकिस्तान में PTI जो तव्हां साथ ॾियो कादियानियुनि खे थी चवे मां इमरान जो पैगाम तव्हां वटि खणी आहियां त हू थो चवे त असां तव्हांजो साथ ॾियूं त असांजे लाइ छा कंदव त उहा माई थी चवे जेकर असां कामयाबु थी वियासीं पाकिस्तान में PTI जी हुकूमत अची वई त तव्हांखे अहमदी दीन जे तबलीग जी इजाज़त ॾींदासीं मस्जिदनि ठाहिण जी इजाज़त तबलीग जी इजाज़त तव्हां इज़त सां मुसलमान थी करे पाकिस्तान में रहंदव तो मिर्ज़ा मसरूर थो चए त जेसि ताईं इहो मौलवी फज़ल रहमान असेंबली में आहे तेसि ताईं तव्हां कुझु बि नथा करे सघो त हुन चयो त असां फ़ैसिलो कयो आहे त हिनखे असेंबली में कढंदासीं इहे सभु रिकॉर्ड में महफ़ूज़ आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको नबी साईं जो वॾे में वॾो गद्दार नबी साईं जो वॾे में वॾो दुश्मन मिर्ज़ा मसरूर थो चवे त असांजो दुश्मन मौलवी फज़ल रहमान आहे पोइ जेकर मुस्लमान चए त असांजो दुश्मन बि मौलवी फज़ल रहमान आहे पोइ हिन कादियानीअ सां कुल्हो मिलायो या न मौलाना फज़ल रहमान के तो मुल्क जो पंहिंजो वॾे में वॾो दुश्मन वो कादियानी थो हिन वक़्तु गुनहगार मुसलमान भली नमाज़ न पढ़े ॾाढ़ी भी चेहरे ते न हुजेसि कादियानियुनि ते लानत करे थो कि न हर को चए थो त कादियानी लानती आहे ऐं पाण ई चवे थो त कादियानियुनि खे मां काफ़र नथो चवां जेको काफ़र खे चवे त इहो मुसलमान आहे हिन जो ईमान बचो ऐं हिन जे हुकूमत में सदर में कादियानियुनि जुमे जी नमाज़ पढ़ी या न पढ़ी सरे आम कादियानियुनि जुमे जी नमाज़ पढ़ी मस्जिद में सदर में जेका यको 74 खां वठी बंदि हुई हिन कमीने उहा मस्जिद खोलराई पोइ त खणी मुसलमान उथी पिया उहा मस्जिद बंदि कराई लोलो पियो वञे हज ते पोइ कावन चयोसि असां मरी विया आहियूं सो ही भी चए पियो त पाकिस्तान खे मां कादियानियुनि ऐं यहूदियुनि जी कॉलोनी बनाईंदुसि मौलवी देवबंदी मरी विया आहिनि जो ही पाकिस्तान खे यहूदियुनि ऐं कादियानियुनि जी कॉलोनी बनाई त
तव्हांजे वोट जी असांखे ज़रूरत न आहे पर ईमान बचायो आलम तव्हां ई असांजे ईमान जी हिफ़ाज़त था कयो पंहिंजे आलमनि ते एतमाद कयो ऐं वाइदो कयो साथ उलमा जो ॾींदासीं तेल थोरो महांगो थियो आहे महांगाई वधी आहे चवंदा हुआ ॾिसो हाणे मौलवी माठा ही मौलवी ने महांगाई हेॾी करे छॾी इमरान खे लाथो बाबा सियासी सम्झ न हुजे त एतिराज़ न कंदा घर जो हिकिड़ो वॾो हुजे थोरे मां मिसाल थो ॾियां घर जो वॾो हुजे पोइ कर्ज़ खणी पैसा व्याज ते खणी उताक बि ॾेई छॾे दुकान बि ॾेई छॾे मार्केट भी ॾेई छॾे पंप भी कारखाना फैक्ट्रियूं गाॾियूं सभु ॾेई छॾे गिरवी पाण मरी वञे त ॿुधायो औलाद परेशान थींदो की न जेसि ताईं वञी सिधा थियनि मुल्क जो वॾो सदर हुजे या वज़ीर आज़म हुजे जो क़ौम जो अबो आहे हिन कमीने सभु कुझु गिरवी ॾेई छॾियो 28,000 अरब डॉलर कर्ज़ खयो 72 सालनि में ॿियनि हुकुमराननि 22,000 अरब डॉलर कर्ज़ खयो हिन 3 साल में 28,000 अरब डॉलर कर्ज़ खयो पोइ पैसा त अलाए केॾे कई खाधा मोटरवे गिरवी ॾेई छॾियईं एयरपोर्ट गिरवी ॾेई छॾियईं स्टील मिल गिरवी ॾेई छॾियईं स्टेट बैंक गिरवी ॾेई छॾियईं IMF वारनि अलाए कहिड़ा मुआइदा कया अथई त पैसा ॾियो भली 300 रुपया तव्हां तेल लीटर कयो मुआइदा त उन जा फौज भी चयो त या मुल्क बचायो या महांगाई वारो बार खणो न त ही त मुल्क खे तक़सीम जो करे चोरन जो मौलाना साथ छो ॾिनो बाबा हिकिड़ी बस वञे आदिलपुर खां घोटकी ऐं खुहारल में बीहजी वञे उहा बस में को कोली को भील वेठल हुजे त उनखे बि चवंदो नी त धिको ॾियार त बस हले घोटकी त पहुचऊं हिन कोलीअ खे चवंदो तूं हथ न ला उनखे त चवंदो अञा वधीक धिको ॾियार तूं पाकिस्तान जे मईशत जी गाॾी बीहजी वई जाम थी पोइ मौलाना फज़ल रहमान जेकॾहिं ज़रदारी ऐं शाहबाज शरीफ़ जा कोलनि खे चयो त बाबा धिको ॾियारायो त पोइ ॾोह मौलाना जो करो आहे ॾोह त तव्हांजो आहे नी ज़रदारी ऐं शाहबाज खे वोट तव्हां ॾिना या असां ॾिना उन्हनि खे बस में वेहारियो त तव्हां आहे सही थो चवां या ग़लति थो चवां मौलाना त रुॻो एतिरो चयो त बाबा धिको ॾियारायो त मुल्क बचे असां त उन्हनि खे कोन चूंडियो आहे सो बाबा एतिराज़ न कंदा कयो आलमनि ते सम्झ न हुजे त ख़ामोश थियो चूं ख़ुदा ख्वाहत के पर्द कसदर तीन तंदर तनए पाका ज़नद का अल्लाह वारे चयो आहे अल्लाह जॾहिं कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे अल्लाह जॾहिं कंहिंखे दुनिया आख़िरत में ज़लील करणु चाहींदो आहे पोइ तीन तंदर तनए पाका ज़नद पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो नेकनि ऐं आलमनि जी गिला कंदो ऐं सभ खां वधीक तोहीन उलमा जी हिन PTI हुकूमत कई आहे हिन जो नंढे में नंढो कारकुन उलमा खे जे मथां अहिड़ो बकवास थो करे जेको बयानु करण जो न आहे छो त वॾो ई न जो आहे ज़रदारी हुजे या शाहबाज शरीफ़ हुजे कंहिं बि अहिड़ी तोहीन कई आहे उलमा जी जहिड़ी हिननि कई आहे सो ही जेको 2000 खां पोइ ॼावा था नी छोरा इन्हनि ते ख़्यालु कयो इहे सभु इमरान जे पोयूं अथव ये 20 सालनि जा 18 सालनि जा जेके नौजवान आहिनि इन्हनि खे संभालियो इन्हनि खे का ख़बर न आहे वीचारनि खे ऐं तव्हां वॾा बि सुधरो आलमनि जो साथ ॾियो आलमनि जहिड़ो वफ़ादार कोई कोन अथव सही थो चवां या ग़लति थो चवां तूं ॼाणे तुंहिंजे सॼे कन में आज़ान खबे कन में तकबीर बि मौलवी पियो चवे वरी तुंहिंजी शादी थी तुंहिंजे शादीअ जे काज में वॾेरा आया सरदार आया साहब आया ऑफिसर आया
ओए दमानी खाई हलिया विया वरी भी तोखे सोन जहिड़ी ज़ाल हलाल करे ने मौलवी ॾिनी आया न निकाह का पढ़ायो वरी तू मरी वे तुझे मरा खां बाद तुझा पुट भी परे बीठा भार भी परे बीठा वरी भी शाबस ने मौलवी के जेको संदरो बदी जे तुझे मथा बीठो आ तुझा लटका लाथई सुन्नत जे मुताबिक तोखे वुज़ू कराई तोखे गुस्ल कराई तुझी गंदगी गलाजत साफ कई तुझो जनाजो पढ़ाई जनाजे का बाद तुझा ब्या दोस्त वडेरा सरदार के घर हलिया विया कि उता में वेही रहा त गर्मिया कब्रस्तान ताईं केरु हलंदो वरी भी शाबस ने मौलवीअ खे जेको गर्मी सर्दी में तुझे जनाजे सां गॾु पियो हले करमल आॾो करमल पोयां शहादत जे कलमे जी तलकीन कंदो पियो हले वरी सुन्नत जे मुताबिक तोखे कब्र में लाराई सुन्नत जे मुताबिक तोखे कब्र में सुमाराई वरी टे बुक मिट्टीअ जा भरे तुंहिंजे मथां विधई पछाड़ीअ में सूरत बकर जो पहिरियों रुकू ॿियो रुकू पढ़ी करे दुआऊं पियो घुरे या अल्लाह हिन मुंहिंजे जमायती जी पारत थई कब्र में न पुट न भाउ न मिट माइट या अल्लाह हिन जे लाइ कब्र खे जन्नत जो बाग बना अॼु वाइदो कयो त असां बि हिन मौलवी सां वफ़ादारी कंदासीं अल्हम्दुलिल्लाह असांखे मोट जमायत सुठी ॾिनी 750 असांजा उम्मीदवार ज़िले जे असेंबली में पहुची विया आहिनि हाणे इंशाअल्लाह हिननि खे आराम सां माल खाइण न ॾींदसि घटि में घटि तव्हांखे ॿुधाईंदासीं त सही त हेतिरो माल आयो अथव असांजे कंडियारे में उते हाणे इलेक्शन थी पोइ हुते ॻाल्हियूं पियूं हलनि 22 करोड़ हर महीने में तालके जी बजट पई अचे घणी तालके घोटकी जी वेतरी ईंदी हूंदी 22 करोड़ उते सैयदनि जे मुक़ाबले में पोइ सैयद हिक ॿिए जा पोल पिया पधरा कनि चवनि पिया फलाणा सैयद जंहिंजी 5 साल हुकूमत हुई इन्हनि जूं बीबियूं इन्हनि जा नाला भंगियांगल में शामिल आहिनि बीबियूं नालो भंगियांगल में शामिल आहे पघार उन जेके ॿुहारी ॾियूं आहिनि मायूं उहे पयूं असांजे ठरी मिरवा जो चेयरमैन आहे असांजो जोगी उन चयो 45 लख हिन महीने इलेक्शन वारो जेको महीनो 45 लख जो पेट्रोल मुंहिंजे पंप तां रानीपुर वारनि ॾे वियो आहे मिनिस्टर उहो त रोई करे चए पियो त साईं वारा असांजा मुर्शिद जेॾीमहिल यारहीं कंदा आहिनि या वॾनि जो 40 ऐं 12 कंदा आहिनि त पैसा ठरी टाउन मां घुराईंदा पैसा हिननि ग़रीबनि जा ख़त्म पंहिंजे वॾनि खे इन्हनि जहिड़ो हरामी को दुनिया में हूंदो ये हितों जा जेके मिनिस्टर अथव इहे वॾनि खे जेके ख़त्म जॻाईंदा आहिनि जेके ख़ैरातूं कंदा आहिनि पैसो तव्हांजो हूंदो असांखे ख़बर आहे त इहे ख़ैरातूं कंदा आहिनि वॾा सखी आहिनि इहे पैसो तव्हां ग़रीबनि जो टाउन मां घुराईंदा जिन खे पेट्रोल जा पैसा न आहिनि त बाक़ी ॿियो छा सही थो चवां या ग़लति अलाह करे को आवाम खे ॻाल्हि सम्झ में अचे हक़ीक़त जे चवण खां को जे मुनकिर थियो त छा थी पियो सही वल बोझ आदिल भी सितमगर थियो त छा थी पियो लुटाए की न की थो साहिबे ज़र राह मौला में अंधे वट माल दुनिया जो मुयसर थियो त छा थी पियो कमीनो वऊट कूड़े ते जे मेंबर थियो त छा थी पियो कड़ी वड़ी गाल जमीयत के चढ़ंदे न किरंदे को गम खुदा ला लड़े थी खुदा जो कसम स्वज़म के इंशाअल्लाह उलमा जो साथ दींदासीं असांजे मुल्क जा ख़ैर ख़्वाही आहिनि क़ौम जा ख़ैर ख़्वाही आहिनि असां ख़िदमत के सवाब सम्झंदा आहियूं मदरसे में पिनी करे तालबनि जी ख़िदमत कयूं था इन वक्त भी तव्हांखे चऊं था त बाबा पंहिंजा बच्चा मदरसे में छॾियो महांगाई आहे नी भली 1000 रुपया किलो गेह थी वञे इंशाअल्लाह तव्हांजे बच्चनि खे असां गेह में भाॼी खाराईंदासीं 500 रुपया खंडु थी वञे परवाह न आहे असां तव्हांजे बच्चनि खे मिठी चांहि पीआरींदासीं मां हिन वक़्तु बि तव्हांखे चवां थो महांगाई आहे नी बसि ज़ाल मुड़ुस घर में वेहो
ये सब पुट ॾियो ई असांखे डॾा जेके अथव ये ॾियो असांखे, असां पढ़ाईंदासूं, ॾाॾी रखाईंदासूं, पटका पढ़ाईंदासूं, भली 20 साल पढ़नि इंशाअल्लाह असां पिनी जीअं पंहिंजे बच्चनि खे पालियूं था तव्हांजे बच्चनि खे बि पालींदासीं मुफ़्त में। न्याणियूं तव्हां जूं आहिनि उन्हनि खे बि छॾियो, न्याणियुनि जा मदरसा 300 400 न्याणियूं हिकु मदरसे में पढ़नि जो राति ॾींहुं परदे जो इंतज़ाम ॾियो। या बरकत छाजी आहे? क़ुरान जी आहे या न? असां सुबुह जो उथंदासीं, घर वारे खे चवंदासीं पाहोड़ी खणो, हलवारे में छेणा में का बुहारी खणंदी बुहारो ॾींदी, का देगड़ी खणंदी वञी चांहि जे चुल्हि ते वेहंदी, का पाट में अटो ॻोहींदी, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत। असां सुबुह जो 9 बजे उथंदासीं, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत। को दुकान ते, को ज़मीन ते, को ड्यूटी ते, पर इन्हनि मदरसनि में वञो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, सभ खां पहिरीं तालिब सुबुह जो उथंदा, वुज़ू करे निमाज़ पढ़ंदा, निमाज़ खां बाद इन्हनि जो मुंहुं क़ुरान में हूंदो। या क़ुरान जी बरकत अथव। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह घर में सुबुह जो पहिरीं निमाज़ क़ुरान जी तिलावत। अधु भेनरुनि खे घर वारनि खे चई छॾियो, चांहि बाद में, नाश्तो बाद में, बुहारी बाद में, मेहन जा छेड़ा बाद में, कुतर ऐं गाहो बाद में, पहिरीं निमाज़ ऐं क़ुरान। इंशाअल्लाह कोशिशि कंदो नी, तव्हां बि इहो अज़म कयो त दुकान ते बाद में वञिबो, ज़मीन ते बाद में वञिबो, ड्यूटी ते बाद में वञिबो, पहिरीं निमाज़ क़ुरान जी तिलावत। पोइ इंशाअल्लाह कख बि लखनि, पोइ मिट्टी में हथ विझो त मिट्टी बि सोना। अफ़गानिस्तान में क़ुरान जे कानून जी बरकत आहे या न? उते डॉलर घणे आहे? 90 रुपया, पाकिस्तान जा 90 रुपया। हिते हाणे अलाह कोन लहंदो, न त 250 ते पहुतो। उते पेट्रोल 127 रुपया पेट्रोल लीटर आहे, 127। डीज़ल 137, न वधे थी न घटे थी, बस 1 रुपयो बि उन्हनि ते कर्ज़ न आहे। उतों जो चीफ जस्टिस अदालत में थो वञे, रक्शे ते थो वञे, सम्झो सुभान अल्लाह। 10 रुपया उनखे किरायो ॾेई करे अदालत जी कुर्सी ते जी वेठो आहे चीफ जस्टिस। मां तव्हां खां पुछां थो इंसाफ़ कंदो या न? उतों जो वज़ीर आज़म मुल्ला हसन आख़ून तकरीर थो कहे, 80 रुपए जी ॾेढ, 80 रुपए जी हिकु कई जुती पातल अथसि वज़ीर आज़म खे। चीफ ऑफ आर्मी मुल्ला याकूब तॾे ते वेठो आहे। ताजिकिस्तान जो वज़ीर आज़म थो अचे, उनखे पापनि सां सलेमानी चांहि जी दावत कयईं। वज़ीर आज़म हैरान थी वियो, ही मुल्ला याकूब जो अमेरिका जा कमोडोस उते पिया था डिॼनि, ये क़ुरान जे कानून जो रोब आहे या न? कंधार जो गवर्नर वञे पियो, ॾिसई त हिकिड़ी औरत घर जे ॿाहिरां पर्दे में खारीअ में पापड़ पई विकिणे। गवर्नर लही आयो, चईसि अम्मा हे 200 रुपया वठि पापड़नि जा, अम्मा घर हली वे, तूं निमाज़ पढ़, तूं ज़िक्र कर, तूं हया वई पर्दे में घर वे, असां तोखे घर वेठे 10,000 वज़ीफ़ो ॾींदासीं, महिरबानी कर घर खां ॿाहिरि न निकिर, क़यामत जे ॾींहुं असांखे नबी से ॾाढो मयारी न कर। या क़ुरान जे कानून जी बरकत आहे या न? बदकिस्मती आहे 72 साल गुज़री विया, असां क़ुरान जे कानून जो मज़ो चखियो ई न आहे। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह महिनत कंदासीं, वरी इलेक्शन में इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं। पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, निमाज़ जी पाबंदी कयो। मूंखे उमेद आहे तव्हां सभु निमाज़ी हूंदव, पर जिन खां कोताही थी वई आहे, अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह घर में निमाज़ वारो माहौल बनाईंदासीं। मां तव्हां खां पुछां थो, असां घर में अचूं सॼो ॾींहुं कमाए, राति जो मर्द घर में अचे, शाम जो ॾिसे त न्याणी क़ुरान थी पढ़े, घर वारी मुसले ते वेठी आहे, अम्मा अदी जे हथ में तस्बीह। ॿुधायो दिलि ख़ुशि थींदी कि न? ऐं दिलि चवंदी त इन घर में ख़र्च कयां या न? पर मर्द सॼो ॾींहुं कमाए मज़दूरी करे, शाम जो घर अचे, न्याणी जे हथ में टच मोबाइल, घर वारे जे आॾो उठ जेॾी टीवी पई आहे, अम्मा अदी जो किरोध, बनण, गार मथों गार। ॿुधायो इहो घर जन्नत हूंदो या दोज़ख हूंदो?
ये तो कर दो सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह घर में इहो माहौल बनाईंदासीं बच्चा न्याणियूं सभु निमाज़ी थी वञनि क़ुर पढ़नि केॾी दिलि ख़ुशि थी ऐं इन घर ते 24 कलाक अलाह जी रहमत पई वसंदी अल्लाह से को दुआ आहे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॿार सभु वेठा हुजो असांजा उस्तादनि बयानु कंदा दुआ थी दुआ खां पोइ उथिजो अॻ में केर बि न उथे मौलूद चवे भले चवे साईं, शौक़ करे